खबर शामिल कंदासीं। कराची में मुतालबनि जी मञत लाइ सीएम हाउस ॾांहुं मार्च जी कोशिश कंदड़ सिहत खाते जे मुलाज़िमनि ते पुलिस कड़की पई। अहम ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया कराची खां। पुलिस पारां एहतजाज कंदड़नि ते लठबाज़ी ऐं वाटर कैनन जो बि इस्तेमालु कयो वियो। औरत मुलाज़िमनि समेत केतिराई ज़ख़्मी बि थिया आहिनि, जॾहिं त केतिराई गिरफ़्तार बि कया विया आहिनि। मुलाज़िमनि सिंध सेक्रेटेरिएट ॾाढो धरणो हणण खां पोइ सीएम हाउस ॾांहुं वधण जी कोशिश कई त पुलिस खेनि रोके वरितो। मुज़ाहिरनि सां चकरनि दौरान पुलिस मथां लठबाज़ी कई ऐं वाटर कैनन जो बि इस्तेमालु कयो। पुलिस पारां औरतुनि समेत 100 खां वधीक मुलाज़िमनि खे गिरफ़्तार कयो वियो। मुलाज़िम हिकु भेरो ॿीहर प्रेस क्लब आॾो गॾु थी विया आहिनि, जॾहिं त एसएसपी ॾखण खे हटाइण ऐं गिरफ़्तार कयल मुलाज़िम आज़ाद करण जो मुतालबो कयो वियो आहे। कराची में मुतालबनि जी मञत लाइ सीएम हाउस ॾांहुं मार्च जी कोशिश कंदड़ सिहत खाते जे मुलाज़िमनि ते पुलिस कड़की पई। पुलिस पारां एहतजाज कंदड़नि ते लठबाज़ी ऐं वाटर कैनन जो इस्तेमालु कयो वियो। औरत मुलाज़िमनि समेत केतिराई ज़ख़्मी बि थिया आहिनि, जॾहिं त केतिरनि ई मुलाज़िमनि खे गिरफ़्तार बि कयो वियो। मुलाज़िमनि सिंध सेक्रेटेरिएट ॾाढो धरणो हणण खां पोइ सीएम हाउस ॾांहुं वधण जी कोशिश कई त पुलिस खेनि रोके वरितो। मुज़ाहिरनि सां चकरनि दौरान पुलिस मथां लठबाज़ी कई ऐं वाटर कैनन जो इस्तेमालु बि कयो। पुलिस पारां औरतुनि समेत 100 खां वधीक मुलाज़िमनि खे गिरफ़्तार कयो वियो। मुलाज़िम हिकु भेरो ॿीहर प्रेस क्लब आॾो गॾु थी विया आहिनि, जॾहिं त एसएसपी ॾखण खे हटाइण ऐं गिरफ़्तार कयल मुलाज़िमनि खे आज़ाद करण जो मुतालबो कयो वियो आहे। कराची में मुतालबनि जी मञत लाइ सीएम हाउस ॾांहुं मार्च जी कोशिश कंदड़ सिहत खाते जे मुलाज़िमनि ते पुलिस कड़की पई।